पुट मामा घोघड़ू साओ लखण बनीने। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। कराची में कुछ असांजा माइट आया हुआ ॻोठ घुमण लाइ। असां उन्हनि खे ॿनियुनि में घुमाइण लाइ वठी वियासीं। सोचो कुझु साग फलियूं बि पटे ईंदासीं। तंहिं तरफ़ एॾो सुकून वारो माहौल ऐं एॾा ख़ूबसूरत व्यूज़ हुया। सोचो तव्हां सां बि शेयर कयूं, तव्हां बि ॾिसो असांजो जेको व्लॉग। असां घुमण विया हुआसीं पंहिंजी ॿनियुनि में, ते असांखे ॾाढो मज़ो आयो, इंजॉय कयोसीं। बसि रस्तनि ते धिका ऐं थाॿा बि घणा ई खाधासीं। ऐसे व्यूज़ केॾा ख़ूबसूरत आहिनि माशाअल्लाह, तमामु ख़ूबसूरत नज़ारा। अॼुकल्ह हर को माण्हू व्लॉगर लॻो पियो आहे। माशाअल्लाह असांजे ख़ानदान में सभिनी नंढनि वॾनि पंहिंजा चैनल त ठाहिया आहिनि। सभु कामयाबु आहिनि सवाइ मूं हिकिड़ीअ जी। दुआ कयो अल्लाह मुंहिंजे चैनल खे बि को गिरो करे। गलो ख़राब थी वियो, ॻाल्हाइण में कुझु तकलीफ़ थी थिए। तव्हां बसि वीडियो ॾिसो ऐं एंजॉय कयो। रस्तनि ते वीचारनि ॾाढा धिका थाॿा बि खाधा, पर उहे बि ॾाढो इंजॉय कयनि। व्यूज़ ॾिसो व्यूअर्स, केॾा ज़बरदस्त मंज़र आहिनि। ऐं हिते बग पखी शायदि उस ते वेठा हुया। हिननि वीचारनि खे त सी लॻंदो हूंदो। राति जो बारबेक्यू नाइट कई हुयनि। सीअ में ॿाहिरि ॿारे वेठा पिया हथ सेकनि ऐं कुझु सीख कबाब वग़ैरह ठाहे बि खाधा हुयासीं। बहरहाल ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो।